चवण मंझ चवन स्वामी साहब तो चए चवण मंझ चवन स्वामी शुद्ध स्वरूप जी चवण मंझ चवन ॻाल्हाईंदे ॻाल्हाईंदे ध्यान दे संत जंहिंमहिल बि कुझु ॻाल्हाइनि था उन मुंहिंजो ॾाढो वीचार सृष्ट आहे बसि न लिखियो न सुख पढ़िया पंडितां गुरुदेव चवंदा न सुख पढ़िया पंडितां हा हा मां थोरी ॿुधायां त रस्तो ते पंडित आयो पियो काथे खॾ अची वियसि पोइ जोत ॾिसण लॻो हीअ टपो खावां हा ॿियो जायो अलातवार कयूं हलियो अरे उहो अॾ ते अटकियो पिया उहो बि ॾिसां भई टपो खावां पार थिया न सुख पढ़िया पंडितां न सुख भूप भया श्री राम ॾचो मचाए विधो आहे न भाई टिखड़ आहे टिखड़ सां कीअं कल्ह असांजो भाटियो मङियो आहे हुते पने में साईं साधराम साहिब जो न ठीक घर आहे माछके में कन्यालाल जो काको हा पर साईं छोकिरी टिखड़ आहे चए भाग लाहींदी अची न साईं साधराम चयो भाग लाहींदी पोइ जो ॿिया मुंहिंजे अॻियां वेठा साईं असांजी मुंहिंजी भेण टिखड़ मुंहिंजो हे टिखड़ मुंहिंजा हे टिखड़ चइनि पंज ॼणा चई ॾिनो सभु हलनि था पिया छा थींदो राम भाई टिनि पुटनि जे मथां धीअ जाए त ॾोह कहें टिनि धीअनि जे मथां पुट जायो ईअं न थींदो राम हा भलो भलो सभु भलो त हिते त न सुख पढ़िया पंडितां न सुख भूप भया न ही सुख गृहस्थ विच न ही उदास भया सुख विच विचार में संतां शरण कया विचार में सुख आहे संतन जी शरण में असांखे वीचार मिलंदो राम त हिते चवण मंझ चवन स्वामी शुद्ध स्वरूप जी चवण मंझ चवन स्वामी शुद्ध स्वरूप जी पर के मन न कढी मन मां गुरमुख सम्झनि असां मन जा गुलाम थिया पिया आहियूं त असां वटि पंहिंजो अकुल हलायूं था हेॾे अकुल जी ज़रूरत न आहे संतनि जा जाते जुती रखो ते अकुल रखी अचो हेॾे तव्हांजे ॿाहिरि अकुल जी ज़रूरत कान्हे राम हा हू अकुल तव्हांखे फासाईंदो वेंदो छल कपट कराईंदो ॿारियूं सियाणपां चतुरता ॿियनि खे ठगाईंदो पियो ॿियनि खे ठगींदो पियो राम वॾो तव्हां सां मन दोखो कंदो ऐं भव में रहंदो बहुत सियाणप जमका भव व्यापे छाड़ सियाणप बहु चतुराई संतन की मन टेक टिकाए संतन खे टेक ॾियो जेका मन में हे कदम कदम ते माया भुलाइण वारी आहे हे संत आहिनि जंहिंजा वचन असांखे दिलि खे तस्कीन ॾिनो बीठा माना मज़बूती राम हीअं हलियासीं त पोइ छार की पुत्री परम गत पाई हे मिट्टी जो पुतलो परम गत पाई नानक जाको संत सहाय श्री राम